बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो हिन वक्त असां टूरी मूरी रोड ते सिम नाले जी जेका पूछड़ी आहे जेको सांगड़ की तरफ़ या जेको सैलाबी रेलो जेको पानी जेको सिम नालनि खां जेको वॾी तेज़ी सां अची रहियो ऐं हिते आउं इहो ज़िक्र कंदो हलां त इरिगेशन ड्रेनेज जी ऐं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया सांगड़ जी एॾी वॾी नाअहली जे करे जेको हिन वक़्तु फ्लड में जेके एतिरा माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि उन जी वजह इहा आहे त इरिगेशन ड्रेनेज पारां सांगड़ में सिम नालनि जी घाटी न थियण जे नतीजे में जेका आहे सो एॾो वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको हीउ सेम नालो आहे जंहिंजी तव्हां जेका सूरत हाल आहे अवां हिन ड्रोन फोटेज ज़रिए अवां ॾिसी रहिया हूंदो त लॻे थो गुज़िरियल जीअं पीपी हुकूमत 15 सालनि 14 खां वेठी हुकूमत आहे तॾहिं खां वठी इन्हनि कॾहिं सिम नालनि जी घाटी जो कमु इहो को नेकी इन्हनि जे नसीब में न हुई न को इहो इन्हनि को कमु कयो आहे। रुगो गवर्नमेंट जे सरकारी पैसनि ते इन्हनि जी नज़र हुई। हिन वक़्तु आला हज़रत पीर साहब पागारा जे हुकुम खां पोइ हुर जमायत न रुगो 11 पुली जेका नारा वैली सिम वटि जेके आहिनि से उते बंदि जी हिफ़ाज़त जे कमु करण में जेके उते मौजूदु आहिनि हुन सां गॾोगॾु राति खां अवां ॾिठो हूंदो काफ़ी वीडियो अहिड़ियूं वायरल थियूं जेके टूरी मूरी रोड ते जेके हुर जमायत जा असांजा मोज़ीन जेके राति खां वठी नाना ग़ुलाम दस्तगीर राजड़ रईस सैद खान निज़ामानी रईस मुराद अली निज़ामानी ऐं प्रेस क्लब जो जेको अॻूणो सदर मोहम्मद मुबीन दर्स ऐं असांजा ॿिया अहिड़ा खोड़ अॻवान आहिनि जिन सां मां तव्हांजी ॻाल्हि ॿोल बि कराईंदुसि इहे गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मुसलसल जेके जागनि पिया ऐं हिन वक़्तु बि राति जेका सिम नाले जी कंडीशन हुई अचो तव्हांखे इन सिम नाले जी कंडीशन बि तव्हांखे ॾेखारींदा हलूं ऐं गॾोगॾु इन हवाले सां ऐं मोहम्मद मुबीन दर्स खां इहो पुछुसि प्रेस क्लब जे जेके अॻूणो सदर एज़ ए जर्नलिस्ट जे हवाले सां हू हिन एॾी सारी गफ़लत जेका आहे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया सांगड़ ऐं इरिगेशन ड्रेनेज जी उन हवाले सां हिन जो छा चवणु आहे? महिरबानी सलमान। ऐं अॼु सांगड़ शहर जे माण्हुनि खे ऐं अॼु उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त हीउ ॾिसो सांगड़ शहर खां पासे खां हीउ सिम नालो जेको आहे 2011 में जेको सैलाब आयो 2012 खां पोइ 10 सालनि खां उन्हनि जी घाटी न थी जेके घाटी जा जेके पैसा आया पे उहे हड़प कंदा विया। अॼु तव्हां ॾिसो सांगड़ हीअ हुर जमायत जा माण्हू आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके चोटियारियूं मल्हा आहिनि जमायत जा माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत जे कोशिशि वरिती आहे। सुबुह जो 9 बजे खां वठी ऐं हींअर 5 थी रहिया आहिनि हिते मौजूदु आहियूं 5 साढे 5 बजे ताईं। तव्हां ॾिसो उन्हनि जेके बंदि आहिनि उहे जेके माना ब्लाक हुआ जेके सिम नालो ब्लाक हो सांगड़ शहर के जेको मथां जेको प्रेशर पाणी जो उनखे माना हींअर क्लियर कयो वियो आहे ऐं सांगड़ शहर जा माण्हू ऐं वरी हींअर के ताज़ा तरीन तव्हां शहर जे माण्हुनि खे आउं ॿुधाइणु चाहियां थो त तव्हां मायूस न थियो। तव्हांजी हिफ़ाज़त लाइ शहर जी हिफ़ाज़त लाइ हुर जमायत पीर साहिब जे हुकुम ते पीर साईं पागारे जे हुकुम ते हुर जमायत ऐं हुर जमायत जा मोज़िद बि हिते मौजूदु आहिनि हुर जमायत जा कारकुन बि हिते मौजूदु आहिनि ऐं कमु करणा माण्हू जेके आहिनि उहे बि हुर मुजाहिद में मौजूदु आहिनि। ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसो सांगड़ शहर जेको 5 ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ माण्हू जेके अफ़वाहूं हलाए रहिया हुआ त बाबा सांगड़ शहर जा माण्हू तयारी वठनि ऐं हाणे तव्हांजो बंदोबस्तु करे वठनि ऐं तव्हां शहर ॿुॾण वारो आहे। अॼु 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। तव्हां ॾिसो 5 ॾींहंनि में हुर जमायत जा माण्हू ऐं उते हिफ़ाज़त बंदनि जी जेका 11 चक वटि सुल्तान कोट वटि ऐं अॼु तव्हां ॾिसो टूरी रोड ते अॼु सुबुह खां असां हिते मौजूदु आहियूं ऐं जमायत जा माण्हू आहिनि जेके उन्हनि तव्हां ॾिसो सुबुह जो मशीनरी जे ज़रिए हिते जेको आहे उनखे सिम नाले खे क्लियर कयो आहे ऐं असां हिते मौजूदु हुआसीं। सांगड़ शहर जा काफ़ी जेके कम्यूनिटी जेके आहिनि सांगड़ शहर में रहनि थियूं उनखां सवाइ जेके डॉक्टर्स आहिनि उहे पाण विज़िट करण हिते आया आहिनि। जिन माण्हुनि खे हुर जमायत जे माण्हुनि खे असां ख़राज तहसीन पेश कयो त तव्हां जमायत खे ऐं पीर साहिब खे असां ख़राज तहसीन था पेश कयूं जीअं सांगड़ शहर जे माण्हुनि खे तव्हां हेॾी वॾी मुसीबत खां बचाइण लाइ कोशिशि कई आहे। तव्हां ॾिसो हिते असां सुबुह खां 9 बजे खां हिते मौजूदु आहियूं 9 कलाक गुज़री विया आहिनि पर इंतज़ामिया जेका डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया आहे ज़िले इंतज़ामिया या ड्रेनेज जो जेको इंतज़ामिया ड्रेनेज जा जेके माण्हू आहिनि उन में हिकु बि माण्हू हिते मौजूदु न आहे पर इरिगेशन जा कुझु माण्हू जेके आहिनि उहे हिते मौजूदु रहिया उन्हनि हिते जेके माण्हू कमु पिया कनि उन सां बांबेली थिया पर ज़िले इंतज़ामिया जो हिते सरबराह आहे या जेके बि हिते जा जेके बि ऑफिसर्स आहिनि को बि माण्हू हिते विज़िट ते न आयो आहे ऐं न इहो ॾिठो अथनि त बाबा कंहिंखे मानी जो बंदोबस्तु करिणो आहे। तव्हां ॾिसो हिते जेके माण्हू आहे सवे तइदाद में तव्हां ॾिसी सघो था जेके माण्हू जेके कमु कयो आहे उनजो खाधे पीते जो बंदोबस्तु आहे या उनखे पाणी जो शहर जे माण्हुनि जमायत जे माण्हुनि उन्हनि जी मदद कई आहे उन्हनि पाणी पहुचायो ऐं जमायत जे माण्हुनि उनखे मानी जो ऐं लंगर जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं तव्हां ॾिसो हिन सूरत हाल खे छॾियो तव्हां ॾिसो सांगड़ शहर जेको आहे उहे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। सांगड़ शहर टोटल अञा ताईं उहो बरसाति जे पाणी में ॿुॾल आहे जे ही पाणी अचे हा तव्हां ॾिसो छा सूरत हाल रहे हा।
सांगड़ ज़िले जी इंतज़ामिया जेका आहे आउं सम्झां थो ज़िले पूरे जा समय ॻोठ जेके आहिनि उहे अञा ताईं ॿुॾल आहिनि, पर तव्हां ॾिसो सांगड़ ज़िले जी इंतज़ामिया तव्हांखे किथे बि नज़र न ईंदी। हिकु वेले जी मानी जेका आहे उहो माण्हुनि ताईं 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, हिकु वेले जी जेका मानी न पहुचाए सघी त उहो सांगड़ जे माण्हुनि खे तहफ़ुज़ या उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ उन्हनि लाइ छा करे सघे थी। ऐं वरी बि ख़राज तहसीन थो पेश कयां की असां साफ़ मूंखे तक़रीबन 15-20 साल खां असां सहाफ़त में जेका हीअ जेके ॿोॾूं आयूं आहिनि, सैलाब आया आहिनि या अहिड़े तबाह जूं थियूं आहिनि, उनमें इहे रिपोर्टिंग कयूं पिया, पर तव्हां ॾिसो त इनमें इंतज़ामिया हूंदी, पर हिन सिस्टम में हींअर जेके असां 15 ॾींहंनि खां बि ॾिसूं पिया सांगड़ में इंतज़ामिया जे नाले का बि शइ न आहे। अच्छा, इनमें काफ़ी चैनल्स जहिड़ा आहिनि जेके उहे छा सबबु आहे एॾी वॾी तबाही आई पिया सांगड़ में, उनजे बावजूदि उहो इन हाईलाइट कोन था कनि हिन इशू खे? छा असुल में मसइलो इहो आहे त हीअ जेको तबाही आहे उहो सिर्फ़ु सांगड़ में न आहे, पूरे पाकिस्तान जे हालात पाकिस्तान में तबाही जा मंज़र आहिनि। तव्हां ॾिसो अलाह जी महिरबानी आहे, हिते कुझु इलाइक़ा जेके आहिनि बचियल आहिनि, जेके माण्हू जेके इलाइक़ा ॻोठ आहिनि या उहे ॿुॾी विया आहिनि त बंदनि ते रस्तनि ते रोडनि ते उहे वेठल आहिनि माण्हू। पर तव्हां ॾिसो दादू डिस्ट्रिक्ट दादू जी, खैरपुर जी या इन्हनि डिस्ट्रिक्टनि जी हालत तमामु ख़राबु आहे। उते जे माण्हुनि खे शहर जे माण्हुनि खे शहर ख़ाली कराए विया आहिनि। उनजे बावजूदि हिते असां अलाह पाक जो शुक्र आहे त हिते सांगड़ में अहिड़ी सूरत हाल माना जेका आहे उनखे माना काफ़ी उते कंट्रोल कयो वियो आहे। उहो बि माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत कयो आहे। तव्हां ॾिसो हींअर जेके ॻोठ कुझु बचियल आहिनि उन्हनि खे माण्हू पंहिंजे तौर ते पाण मशीनूं अरेंज कयूं आहिनि, उन्हनि जा पैसा उन्हनि खे तेल उहो माण्हू पाण पिया ॾियनि, गवर्नमेंट जे तरफ़ां का बि माना शइ न पई थिए। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं टूरी मूरी रोड ते, सिम नाले जी जेका ही पूछड़ी हितां खां पाणी सांगड़ जो सैलाबी रेलो जेको पाणी जो गुज़री रहियो आहे, ऐं अव्हां हिन जेका हिन जी सूरत हाल तव्हां हिन ड्रोन शॉट कैमरे ज़रिए ॾिसी रहिया आहियो, लॻे थो त गुज़िरियल कई सालनि खां इरीगेशन ड्रेनेज इन खे हथ ई कोन लाथो आहे। बाक़ी ईंदड़ इन्हनि जी बजट केॾांहुं वई ऐं इन जो हशर इहो छाजे करे कयो आहे। अचो त इन हवाले खां मौजूदा सूरत हाल जेका हिन वक़्तु आहे, छो त माण्हुनि सांगड़ जे माण्हुनि में अवाम में वॾी कंफ्यूज़न आहे, ॾाढी परेशानी जे आलम में आहिनि। त अलाह न करे छो जी ॿियनि शहरनि में अहिड़ी सूरत हाल आहे, अवाम परेशान आहे, माण्हुनि जूं निंडूं हराम आहिनि। पर हिते अल्हम्दुलिल्लाह आला हज़रत पीर साहब पागार जे हुकुम खां पोइ हुर जमायत जेके आहिनि उन्हनि जा मोज़ज़ीन नंढा तोड़े वॾा जेके बि आहिनि, ॿार बचा पोड़ा, उहे सभु जेके आहिनि से भेज पगार जा नारा हणी ऐं इन हिकिड़ा सिम नालनि ते मौजूदु आहिनि, हिकिड़ा हिन टूरी मूरी रोड ते खाटी जे लाइ जेके आहिनि जे कमु हले पियो, पंहिंजी मदद ई पाण तहत कमु कराए रहिया आहिनि। अचो त हिन वक़्तु मूंसां गॾु पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग ज़िले सांगड़ जो ज़िले सदर नाना ग़ुलाम दस्तगीर मूंसां राजड़ साहब मौजूदु आहिनि। अचो हिन हवाले सां हिन खां पुछूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तव्हां ॾिसंदो त बरसाति मुसलसिल तमामु घणी हुई, जंहिंखे काफ़ी अरसो हली रही। उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो पैकेट ठही वियो पाणी जो, तक़रीबन असांजे सांगड़ तालके जो ऐं सिंजोरे तालके जो कारी छन खां वठी तक़रीबन 33 खां 35 किलोमीटर जो मुफ़ासिलो जंहिंमें पैकेट ठही वियो आहे। हाणे उनजो सॼो लोड हिते सॼो लोड सांगड़ शहर ते आहे। अल्हम्दुलिल्लाह सांगड़ शहर त ख़ुदा कंदो त बची वेंदो। दोस्तनि खे वॾी तकलीफ़ आई आहे पोइ हिते जेके असांजी फ़ौजी कॉलोनी जा आहिनि, उहे जो थोरो सब्र खां कमु वठनि हा त इहा हालत न ॾिसूं हा। ऐं हिते जेके सिम नालनि जी या जे सफ़ाई थियल हुजे हा, उन्हनि खे छो त अॻु में बि ख़बर हुई त सफ़ाई थिए हा त इहा पोज़ीशन उहा बि न रहे हा। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां सां सुठो ताउन करे पियो डायरेक्टर साहब ऐं उन्हनि जी टीम। असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जो हिन ॾुखे घड़ी में हू बि असांखे पूरे टाइम ॾियनि था पिया। डायरेक्टर इरीगेशन जी डायरेक्टर इरीगेशन असांखे पंहिंजी मशीनरी बि ॾिनी आहे, हुनजो स्टाफ बि गॾु वेठो आहे। त असां उन जी मदद सां असांजा माण्हू आहिनि, ज़रूरु हुते माण्हू ॾियणा पवंदा, इरीगेशन वारा वटि माण्हू न आहिनि, उहे उन में छो त हीउ हिकिड़ो गंद आहे, इन में मशीन सां बि निकिरी सघे थो, पर इन सां माण्हू उन्हनि जी मदद हेल्प कंदा। त असुलु ॻाल्हि तव्हां चओ था सफ़ाई ज़रूरु थियणु खपे हिन जी, पर हर साल जॾहिं थींदी न सफ़ाई त पोइ इहा हालत न रहंदी। 8-8 साल पोइ 5-5 साल 4-4 साल ते हिन ते बजट नथी रखे सिंध गवर्नमेंट। हिन जे लाइ हाणे ख़ासि बजट रखी वञे, छो त इहा LBOD जो हिसो आहे ऐं बारिशूं हमेशह हर साल खां वधीक थियूं पवनि, त इन जे लाइ हर साल हिननि जी बजट रखी वञे ताकी हिन जी भल सफ़ाई थिए। अच्छा जी अॻिते जे लाइ ॾिसो न, ही माण्हू वीचारा सभु बेघरनि हिते वेठा आहिनि, जेके बि सिम नालनि ते हेॾां बि 4-5 शगाफ़ पइजी विया आहिनि, घर पइजी विया आहिनि, जिथे माण्हुनि खे तमामु घणो प्रेशर आहे। 4-5 ॾींहंनि में पाणी पैकेट करे थो पियो, छो त अॻिते हुनजो प्रेशर ठहे पियो। अॻियां वॾो सिम नालो आहे, असां ॿुधो आहे त अॼु
फुट सवा लथो आहे त पोइ इनशाला ही पाणी प्रेशर सां हलियो वेंदो। अच्छा जेका असां हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल ते ज़िले इंतज़ामिया जा जेका हिकमत अमली उन्हनि जोड़ी आहे, असल ॾिसो रुगो ज़िलो सांगड़ पूरो इफेक्टिव थियो आहे, मुतासिर आहे, पर डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया सांगड़, डिप्टी कमिश्नर सांगड़, इन्हनि जी खे ही सांगड़ या सांगड़ जे इर्द गिर्द जेका ही अवाम आहे जेका एॾी मुतासिर थी आहे, इन्हनि खे बि कंहिं क़िस्म जो न राशन न टेंट न ॿिया हू दरबदर जी जेका उन्हनि जी जेका सूरत ज़िंदगी लॻी पिया, उन ते तव्हां छा चाहींदो? उन्हनि जी हिननि पासे नज़र बिल्कुलु ई कोन्हे। ऐं ॿियो सुवाल मुंहिंजो इहो, राति जी ओंधाही में जेको आहे डिप्टी कमिश्नर सांगड़ खे हितां असां शहदादपुर रोड ते ट्रकूं ऐं मज़दा जेके राशन जूं भरियल ऐं टेंटनि जूं भरियल ही टंडो आदम रोड ते वञनि थियूं, पोइ वला आलम ॾांहुं केॾांहुं वञनि थियूं, इन्हनि जे बारे में तव्हां छा चओ? इन जे लाइ न आउं ज़रूरु इहो चवंदुसि त हिते सभु अलाह जा माण्हू आहिनि, को कंहिं हिते सियासतदान जो या कंहिं MP या MLA जो माण्हू न आहे, सभु ख़ुदा वारा माण्हू आहिनि। आऊं त उन्हनि खे इंतिज़ामिया खे तव्हांजे तससुस सां चवंदुसि त महिरबानी करे सभिनी जा हक़ कयो, जेके ग़रीब ॿुॾल आहिनि उन्हनि खे इहो ज़रूरु राशन पहुचायो, पर जे ईअं कंदो वॾेरनि जी ताक़ुनि ते पहुचाईंदो त पोइ हू पंहिंजी मर्ज़ी कंदा, उहो हर को जेको हूंदो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो। त आउं वरी बि चवंदुसि उन्हनि खे त महिरबानी करे DC साहिब खे चवंदुसि जेको बि वसीलो अथसि जिथां बि अचे थो सिंध गवर्नमेंट ॾेसि थी, त महिरबानी करे उनजी जेका बि डिस्ट्रीब्यूशन आहे उहो सही तरीक़े सां करे। ॾिसी हिन वक़्तु त करोड़ खां मथे त वज़ीर आला ॾेई वियो, 3 लख पहिरीं आयो, हुन खां अॻु में जेके इन्हनि खे फ्लड जे हवाले सां इनखे मिलिया बि हुआ, पर तव्हां चओ था त भई हीअ अलाह जी मख़लूक आहे, ठीकु आहे अलाह जी आहे, पर सांगड़ जो मुंतख़ब जेको MNA आहे उहो त नवीद देरो साहिबु आहे, पोइ हीअ अलाह जी मख़लूक ज़रूरु आहे, पर हू कोई उन्हनि खे फ़रिश्तनि वोट ॾेई त कामयाबु त कोन कयो आहे न। हा ॾिसंदा गवर्नमेंट ऑफ सिंध तव्हां पाण जो 1 करोड़ 30 लख न आहिनि त यूनियन काउंसिलूं 73 अथव, 73 ई इफेक्टेड आहिनि, उन खां पोइ म्यूनसिपल आहिनि, टाउन्स बि आहिनि, उहे सभु इफेक्टेड आहिनि, पर इन्हनि जे लाइ जे उहे पाण पैसा लॻाईंदा आहिनि, 1.25 लख रुपया बि कोन थो मिले, त उन मां 1.25 लख मां अॼुकल्ह छा थो थिए त कुझु कोन थो न। उहा हुनखे बि गवर्नमेंट ऑफ सिंध खे वधीक ॾियणु खपनि डिप्टी कमिश्नर खे, ताकी हू सभिनी माण्हुनि खे ओबलाइज करे सघे। जी असां सां गॾु हिन वक़्तु पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग जो रहनुमा अली हसन निज़ामाणी साहिब असां सां गॾु मौजूदु आहे, ऐं मौजूदा ही काउंसलर बि जेकिन से GDA तरफ़ां ही कामयाबु उम्मीदवार आहिनि, ऐं सच पुछो हिन जो तालुक़ सांगड़ जी तारीख़ी हिस्ट्री में ॾिठो वञे, रईस धणी बख़्श मरहूम जेके निज़ामाणी जेके हिन सांगड़ जा चेयरमैन रहिया, ऐं अॼु बि इहो रिकॉर्ड ते तारीख़ी जेके सुनहरी लफ़्ज़नि में उन्हनि खे यादि कयो वञे थो। हीअ उन घराणे जो चश्मो चिराग, हीअ उनजो नंढो फ़र्ज़ंद आहे, हिन खां वॾो फ़र्ज़ंद मरहूम रईस अलाह बचायो निज़ामाणी बि हो, उन्हनि जी ख़िदमतूं बि असां हिन वक़्तु ज़रूरु उनखे ख़राज तहसीन पेश कंदासीं, असां उनखे यादि कंदासीं, ऐं अलाह साईं उनजी मग़फ़रत फ़रमाए। हीअ उन घराणे सां ई तालुक़ रखनि था, इन्हनि जी ख़िदमतूं कंहिंखां ढकियल छिपियल कोन्हनि। हाणे हिन वाल सां अचो मां पुछां थो इन खां, साईं तव्हां त 2 महीना भाइदो महीनो ॾेढ अॻु में बि हिकु मुख़्तलिफ़ मीटिंगुनि में ही मानसून जे हवाले सां तव्हां ही सिमनालनि जी घाटी ऐं इन्हनि जी आगाही जे बारे में तव्हां डिप्टी कमिश्नर ऐं इंतिज़ामिया खे तव्हां आगाह कयो, पोइ उन हवाले सां छा चवंदो? उन्हनि नोटिस त कोन कयो, तव्हां छा चाहींदो? असां चाहींदासीं त उन्हनि जी जेका प्लानिंग हुई इंतिज़ामिया जी, त सांगड़ ॿुॾे, सांगड़ शहरी तकलीफ़ में अचनि, सांगड़ जे जेके पसगरदाई में जेके पीर पागार जा हुरनि उन्हनि खे वधीक तकलीफ़ हुजे। ऐं इहा जेका आगाही आहे हिकिड़ी त मानसून वारनि ॾिनी मई में, उन खां पोइ इन्हनि कुझु कोन कयो। पोइ जेका 20 जुलाई ते बारिश थी, जेका हितां सांगड़ खां अॻिते गुजरी खां परते असांजे मुंहिंजे तालुके जे 3 यूनियन काउंसिलनि में जॾहिं उन्हनि तबाही मचाई, उन जो पाणी जेको आहे उन खे रस्तो न पिया ॾियनि। जेके पीपल्स पार्टी जा करता धरता हुआ उन्हनि जूं ज़मीनूं पे आयूं, उन्हनि जो फुटी पे ख़राबु थी, उन्हनि जी कमनि पे ख़राबु थी, उन्हनि जाणी बुझी रस्ता कोन पे ॾिना। त उन जे करे मूं दायो इंतिज़ामिया खे चयो, मुंहिंजो त हीअ तव्हां पाणी कढो। उहो पाणी जेको आहे 20 किलोमीटर वेकर में ऐं 3 किलोमीटर डेग में पाणी बीठल हो 20 जुलाई खां। उहो उन टाइम ते मूं उन पाणी ते बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, साईं ख़ुदारा हीअ पाणी तव्हां कढो, अगरि जे उहो पाणी निकिरी वञे हा त वरी उहो ई असांजो इलाइक़ो वरी 15-20 ॾींहं पाणी हू बर्दाश्त करे वञनि हा। असांजो पाणी निकिरी वञे हा, पोइ हू पाणी अचे हा त उहो बि आराम सां निकिरी वञे हा। एॾी तबाही न यूनियन कौंसिल खडवारी में, न मिठड़ाऊ में, न गुजरी में, न सदरड़ में, न जखराऊ में एॾी वॾी तबाही कान अचे हा जेका हिननि ॼाणी बुझी तबाही करे। इहा आफ़त हींअर सांगड़ जे अवाम
ऐं उनजी जेके पसगरदाई में जेके यूनियन कौंसिलूं आहिनि उन्हनि जे सिर ते अची बीठी आहे। असां पीर पगार जे हुकम ते अॻे बि ख़िदमत कई आहे, आईंदा बि कंदा रहंदासीं, लेकिन हींअर सख़्ती सां असांखे आहे त इंतिज़ामिया जे आसिरे ते न रहो। पंहिंजे हुरनि खे ख़लीफ़नि खे हिकु हिदायत थी आहे, उहो कल 3 ॾींहं खां बंद जी निगरानी कयूं पिया, बंद जी त निगरानी कयूं पिया, पर अॻिते जो जेको हाल आहे उहो तव्हां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठो आहे। तव्हां पंहिंजे इन मीडिया सां असां इहे रड़ियूं करे बि चुका आहियूं, लेकिन इंतिज़ामिया कंहिं बि मामले में को बि तारुक वठण लाइ को बि तयारु कोन्हे। अच्छा, हिन वक़्तु इन सिचुएशन में जेका ज़िले इंतिज़ामिया जी जेका सूरत हाल आहे उहा अवां बि ॾिसी रहिया आहियो, मीडिया जी नज़रनि मां बि उहा शइ सभु गुज़री रही आहे, पर छा था सम्झो त हीउ जेको रिलीफ जे नाले सां जेको एतिरो कुझु हिनखे ॾिनो वेंदो या जेको ॿाहिरां अञा हिननि खे इमदाद अचे पई, छा सम्झो था हीउ मुनसिफ़ाना तरीक़े सां हीउ जेका नुक़सानु थियो आहे माण्हुनि खे इहो मिलंदो? अगरि मुनसिफ़ाना तरीक़े सां ॾियणी हुजे न त हेॾी तबाही आणिनि छो आहे? तबाही आंदी नी करे अथनि त असांखे पैसो अचे, फंड अचे। जेको सिंध गवर्नमेंट जे वफ़ाक़ जो फंड आयो आहे उन्हनि मां हिननि जी पूरत नथी थिए, हुजनि त तबाही वॾे पैमाने ते अचे त इंटरनेशनल फंड अचे जो उहो उन मां पोइ हिननि जो पेट भरबे, पर आउं सम्झां थो उन मां बि हिननि जो पेट इंतिज़ामिया जो कोन भरबो। महिरबानी। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां उन सिम नालो जितां टूरी मूरी छेड़ो जेके जिते आहे बानवाह सां गॾु हिते गुज़िल राति खां वठी मुसलसल आला हज़रत पीर साहब पगार जे हुर जमायत जेका आहे उहा मुसलसल न रुगो 11 पुली या अब्दुल्ला टाउन खां जेके इन बंद वारे बंद जी निगरानी या उन कम में मसरूफ़ आहिनि, उन सां गॾोगॾु राति खां जेका तव्हां सूरत हाल सिम नाले जी जेका तव्हां ॾिठी, जंहिंजे गंद ऐं कचिरे ते माण्हू मथां जेके आराम सां हलिया पिए, त उन मां तव्हां अंदाज़ा लॻायो त उहो पाणी जी निकाल छा कंदो, एॾे वॾे ड्रेन खे पाणी जेको ड्रेन आउट कीअं कंदो। इहा हुर जमायत आहे जेका पंहिंजी जदोजहद ऐं मुसलसल जेके काविशूं जारी रखियूं। ऐं राति बि तव्हां ॾिठो हूंदो त 2 बजे 2:30 बजे ते बि रईस मुराद अली निज़ामानी साहब जेके असांजा मौजूदा जीडे जा काउंसलर बि जेके आहिनि, कामयाब उम्मीदवार असांजा बि आहिनि, अचो त इन हवाले खां इन खां मौजूदा सूरत हाल जेका आहे हिन वक़्तु सिम नाले जी उन ते थोरो ॻाल्हायूं था, पुछूं था त हुनजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं ॾाढो थोरा हिते आहियां असांजी शाइन टीवी जो, जिन उहे शयूं लाइव ॾेखारियूं आहिनि, छो जो ड्रोन जे तवसुक सां 83 हुजे या ही जेके एरियाज़ आहिनि तमामु बहितर नमूने सां माण्हुनि ताईं पुॼाया आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि खे सही ख़बर पए थी। असांजी जेको आहे जेतिरो बरसाति पई आहे उन ॾींहं खां असां एक्टिव रहिया आहियूं, ऐं पाण रहियो आहियां, जमायत रही आहे त भई पाणी जी पोज़ीशन छा आहे। मथे कट लॻणु शुरू थिया, असां तॾहिं खां रड़ करणु शुरू कई त बाबा कट न ॾियो, मोरियुनि खां जेको पाणी अचे थो उनखे छॾियो त स्लो स्लो ईंदो वञे, किथे प्रेशर न ठहे, त बाबा शहर बि न ॿुॾे, चक बि न ॿुॾनि। बहरहाल उन शइ ते कंट्रोल न थियो, इंतिज़ामिया बि न कयो त उन जो नुक़सानु थियो। अॼु बि असां चवंदा असांखे ॾाढो ॾुख आहे, कुझु चक ॿुॾी आहिनि, शहर लाइ बि असां कोशिशि कई त भई शहर बचे, त इनशाला कोशिशि कईसूं। उन कोशिशि पीर साहिब जी दुआउनि, पीर साहिब जी जमायत जी महिनत रंग लाथो। अॼु असां उन पोज़ीशन में पुॼी विया आहियूं त हींअर असांजे कंट्रोल में आहे, त इनशाला हाणे पाणी खे कंट्रोल में अची वियो आहे। ऐं जॾहिं शहर में उते पाणी रोकिजी वियो त पोइ अॻिते सिम नाले जी पोज़ीशन सभु तमामु ख़राबु हुई। असां 4 ॾींहं खां जीअं हुते थोरो बि माना बंदि थियूं, कंट्रोल थोरो थियो पए, ऐं पाण हिते आयसि, पोइ इंतिज़ामिया खे डायरेक्टर सां ॻाल्हायो, इरिगेशन वारनि बि तावन कयो, DC कल्ह बि आयो। असां कोशिशि करे सर्वे करे वरी कल्ह माण्हू आंदा, राति असां 8:30 बजे खां शुरूआति कई, जेको राति 3 बजे हितां क्लियर करे असां निकितासीं, ऐं 3 बजे हिकिड़ी मोरी असां क्लियर कई। सुबुह खां अॼु शुरू थिया आहियूं, जमायत ही मशीन हले पई, तव्हां ॾिठो हूंदो त ॿी मोरी क्रॉस कई अथऊं। पाणी जे फ्लो में इलाही फ़र्क़ु अची वियो आहे। इनशाला ही ॿ 3 मोरियूं अञा मथे आहिनि, जीअं उहे खुलंदियूं त इनशाला तव्हां ॾिसंदव त ही सिम नाले जो प्रेशर लहंदो, ही चकनि में बि पाणी में ला थींदी। ऐं ख़ुदारास मुंहिंजो चवणु आहे इंतिज़ामिया खे त भई ही जे घाटियूं थियल हुजनि हा त अॼु इहे ॾींहं असांखे ॾिसणा कोन पवनि हा। 2 महीना अॻे जॾहिं वार्निंग मिली वई त बाबा बरसातूं तेल वधीक आहिनि, बरसातूं वधीक आहिनि, बहरहाल उन ते इंतिज़ामिया उहो कंट्रोल न थियो, न अमल कयो। भई सियासी गवर्नमेंट ई उन गवर्नमेंट जो कमु हो त उन ते अमल कराइण कोन थियो। हींअर जमायत असां गॾिजी कोशिशि में आहियूं त
ही जेको शहर आहे सांगड़ उन जो बचा कयूं। ही असांजा चक कॉलोनियूं असां इन्हनि खे दिफ़ा ॾियूं। हींअर पोज़ीशन इहा आहे त सिम नाले में असां इनशाला हिन पाणी जो फ़्लो जेको वधायूं पिया। इनशाला इन फ़्लो खां पोइ असांजो प्रेशर जेको आहे टुटी वियो आहे ऐं हाणे इनशाला सुभाणे खां सांगड़ शहरनि खे बि ख़ुशख़बरी मिलंदी त हाणे लाच असां वटि शुरू आहे। हाणे प्रेशर कोन्हे त हाणे ख़तरो आहे। अलाह बहितर कंदो। तव्हांजी महिरबानी, तव्हां विज़िट कयो ॾिठो।